नाज़िन जामशोरो में सीटीडी ऐं रेंजर्स गडियल ऑपरेशन करे पाबंदी मड़ियल तंज़ीम जे ॿिनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर कमर मेमन। जी कमर, छा अपडेट सही? जी बिल्कुल, सीटीडी पुलिस ऐं रेंजर्स ॻुझो इत्तला मिलण ते जेको आहे जामशोर में गुज़िरियल जेको दिल कार्रवाई करे पाबंदी मड़ियल तंज़ीम तहरीक तालिबान पाकिस्तान जे 5 ख़तरनाक दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंमें 2 ख़ुदकश बमबार पिणु शामिल आहिनि। इन हवाले सां डीआईजी सीटीडी उमर शाहिद अहमद पंहिंजे ऑफिस में कोठायल प्रेस कॉन्फ्रेंस खे तफ़सील ॿुधाईंदे चयो त जवाबदारनि जी सुञाणप शिराज अकबर उर्फ हमज़ा, लियाकत अली उर्फ हज़ैफ़ा, मीर वैद उर्फ शाम, आमिर खान उर्फ उमर ऐं निगार अली उर्फ ज़ैदू जे नालनि सां थी आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 2 ख़ुदकश जैकेटूं, उन्हनि जा डेटोनेटर, प्राइमा कार्ड, दस्ती बम, एसएमजीज़, पिस्तौल, गोलियुनि जा सवे राउंड, पुलिस जूं वर्दियूं, मोबाइल फोन ऐं सीडियूं हथ थियूं आहिनि। डीआईजी सीटीडी मूजिबि जांच दौरान जेको आहे जवाबदारनि पीटीसी सईदाबाद ते हमले करण जी मनसूबाबंदी करण जो जेको आहे इंकशाफ कयो आहे ऐं उन हवाले सां गिरफ़्तार ख़ुदकश बमबार आमिर खान जो जेको आहे वीडियो जेको रिकॉर्ड थियल बयान आहे उहो बि जेको आहे पुलिस खां ख़ुदकश हमले खां पोइ जारी करणो हो। शाहिद अहमद मूजिबि जेको जवाबदारनि ऐं उन्हनि जा साथीनि जेको आहे फोर्स हमला कया, जिनमें के ऑफिसर शहीद थिया, ज़ख़्मी थिया ऐं शहरी जेको आहे उहे जेके आहे शहीद थिया ऐं ज़ख़्मी थिया, जंहिंमें 2018 में जेको आहे सवाज जे इलाइक़े कबल में पाकिस्तान आर्मी वारे जेको वॉलीबॉल मैच हो उन दौरान ख़ुदकश हमलो, दाता दरबार लाहौर में जेको आहे ख़ुदकश हमलो, 2019 में पेशावर में जजिस कॉलोनी ते हमले जी कोशिश, कुचलाग बलूचिस्तान में एसी जे कानवाई ते हमलो ऐं ॿियूं कई दहशतगर्दी जो कार्रवाई शामिल आहिनि। डीआईजी सीटीडी शाहिद अहमद जो चवणु आहे खां वधीक जांच जो अमल जेको आहे जारी है। जी कमर, अवां जी महिरबानी।